अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान ख़ान कॾहिं बि सियासतदान न हुयो। उनखे आणींदड़ बि हाणे पछताए रहिया आहिनि। ईंदड़ चूंडनि में पीपुल्स पार्टी सभिनी खे सरप्राइज़ ॾींदी। तव्हां पहिरियां असांजा इत्तेहादी हुया ऐं हाणे हिन हुकूमत जा इत्तेहादी आहियो। फ़र्क़ जी ख़बर त पइजी वई हूंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां काफ लीग जी अॻवानी पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही बिलावल हाउस लाहौर में मुलाक़ात करे सियासी सूरत-हाल ते ॻाल्हियूं कयूं। ज़रियनि जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे चयो त इमरान ख़ान ऐं उन जा वज़ीर सम्झनि था त धमकियुनि सां हू सिंध हुकूमत खे ढेजारे छॾींदा, पर इहा संदन भुल आहे। आसिफ ज़रदारी चयो त असां त आमरनि जो मुक़ाबिलो कयो आहे। ही इमरान ख़ान ऐं उन जी हुकूमत कहिड़ी शइ आहिनि। हुन चयो त ॾखण पंजाब जूं अहम शख़्सियतूं पीपुल्स पार्टी में शामिल थींदियूं। ज़रियनि मूजिबि चौधरी परवेज़ इलाही आसिफ ज़रदारी सां ॻाल्हाईंदे चयो त असां तहरीक इंसाफ़ जा इत्तेहादी चूंडुनि ताईं आहियूं। असां हुकूमत जी ग़लति क़दमनि जी कॾहिं बि हिमायत नाहे कई। ज़रियनि मूजिबि परवेज़ इलाही बिलावल भुट्टो जी बि तारीफ़ कई ऐं चयो त क़ौमी असेंबली में केतिराई भेरा बिलावल भुट्टो जी तक़रीर ॿुधी आहे। हू काफ़ी मैच्योर ॻाल्हियूं कंदो आहे। उन खां अॻु पंजाब असेंबली जो स्पीकर चौधरी परवेज़ इलाही साथियुनि सां गॾु बिलावल हाउस लाहौर पहुतो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी संदसि इस्तक़बाल कयो। ज़रियनि जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं चौधरी परवेज़ इलाही जे विच में मुलाक़ात में मुल्की सियासी सूरत-हाल ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि थी। आसिफ अली ज़रदारी परवेज़ इलाही खां चौधरी शुजात हुसैन जी तबियत बाबति पुछा कई ऐं चयो त चौधरी शुजात जी तबियत ठीकु न हुजण बाबति मूंखे बिलावल आगाह कयो।